दोस्तों साथियों नौजवानों कॾहिं कॾहिं कुछ ॻाल्हियूं वाज़ह तौर सम्झाइण जे लाइ वॾे आवाज़ जी ज़रूरत पवंदी आहे। मुंहिंजो ही साथी जंहिंखे तव्हां स्पीकर लाउड कुछ भी चई सघो था, पर ही मुंहिंजो सच्चो साथी आहे। मुंहिंजे सच्चे साथीअ मूंखे उहो आवाज़ ॾियण में मदद कई। उन्हीअ सां मूं समाजी कम कया, माण्हुनि खे कारोबार बाबति आगाह कयो ऐं नौजवाननि खे वक़्त जे क़दुरु जो अहसासु ॼाणायो। उन सां गॾोगॾु वालिदेन जी इज़त जो सबक़ु ॾिनो। जॾहिं बि हिन जी ज़रूरत पई त मां हिन साथीअ खे इस्तेमालु कयो। मुंहिंजे हिन साथीअ जी हिकु दोस्त खे ज़रूरत हुई, जंहिंजे दरवाज़े ते अची करे मां स्पीकर उन जे हैंड ओवर कयुमि ऐं उन जी कार में रखियुमि। उन खां पोइ पंहिंजी मोटर साइकिल जो रुख़ कयो पेट्रोल पंप ॾांहुं, छो जो अॼु मुंहिंजी तयारी आहे सदर वञण जी ऐं मां अॼु तव्हांखे का शइ ॾेखारण वारो आहियां। पेट्रोल भराए पत ज़ुबैर वटि। अदाई ज़ुबैर आहे, गंबड़ जो आहे ऐं हिन बि बाज़ार में पंहिंजो कमु स्टार्ट कयो आहे ऐं शुरूआती मरहल में जेकी हिन ग़लती कई उहा हिन सुधारी आहे, जल्दी सुधारी आहे। सो हिन जो बि मां तव्हांखे सॼो तारुफ़ कराईंदुसि। हींअर त रस्ते में वञूं था पिया, बाक़ी तव्हांखे स्टोरी ॿुधायां थो हिन जी। हलजे ज़ुबैर, बैग तूं पाए। ज़ुबैर ख्वाजा जेको पाण गंबड़ जो आहे ऐं काफ़ी सालनि खां हिते गुलशन हदीद में रहे थो पियो, पंहिंजे भाउ सां पंहिंजे पीउ सां। हे सुठो छोकिरो आहे, कारोबारी माण्हू आहे ऐं ही पंहिंजे टाइम पंहिंजे वक़्त खे सही जॻह ते इस्तेमालु कंदो आहे। हिन हिकिड़ी अणॼाण में ग़लती करे विधी त हिन दुकानु अहिड़ी जॻह ते खोलियो जिते लोकेशन बि न हुई ऐं हिन खे मसवाड़ जा पैसा जेको हर महीने पंहिंजे गीदे मां भरणा पवनि पिया। पर जल्दी हिन अहिड़ो फ़ैसिलो कयो जंहिंजी वजह सां हू वॾे नुक़सान खां बची वियो। हिन एसेसरीज़ जो सामान खयो ऐं सिधो रेड़े ते अची रखियाईं बाज़ार जे विच में। अल्हम्दुलिल्लाह हिन जो कारोबार ज़बरदस्त हली रहियो आहे बाज़ार में ऐं रोज़ जी बुनियाद ते हिनखे सुठो पैसो बची रहियो आहे। टिपरीअ में थोरो कमु हुयो ऐं हितां आसिफ थी करे पोइ वरी असां रवाना थींदासीं सदर जी मार्केट। हा हुन ॾींहुं जॾहिं मुंहिंजो एक्सीडेंट थियो त आसिफ गॾु हुयो मूंसां, त मूंखे तमामु घणा धक लॻा ऐं आसिफ खे कुझु न थियो। हाणे आसिफ चवे थो त मूंखे दातार जो जेको आहे सो धाॻो पातल हुयो तॾहिं माना तो कुझु न थियो न, मूंखे धाॻो वग़ैरह न पातल हो, हिन लाइ मां ज़ख़्मी थी पियुसि। पोइ अलाह साईं भाउ आसिफ खे सिहत ॾे, तंदुरुस्ती ॾे। सो असां हाणे हलूं था, ठीकु आहे। कराची जे रोडनि रस्तनि खे, ट्रैफ़िक खे, गाॾियुनि खे, मोटर साइकिलुनि खे, धूड़ खे, धुएं खे क्रॉस करे असां सिधो पहुतासीं सदर जी मार्केट पहुची वियासीं। स्टार सिटी मॉल ऐं साम्हूं सदर। ऐं तमामु घणा दोस्त असांखां पुछंदा आहिनि त बाबा हाणे तव्हां को हिकिड़ो दुकानु रखियो, त उन्हनि खे ॿुधाईंदो न त को हिकिड़ो दुकानु न हूंदो आहे, बाबा असांखे लुणा पवंदा आहिनि। आ गया भाई, तुम भी आ गया, ठीकु है। हिकिड़ो दुकानु न हूंदो आहे, असांखे रुलणो पवंदो आहे, हर दुकान ते वञिणो पवंदो आहे। सो तव्हांखे बि ईअं करिणो पवंदो, हिकु हिकु दुकान खे टच करिणो पवंदो ऐं रेट जेके आहिनि न घटि वधि थींदा आहिनि, हेठि मथे थींदा आहिनि। ऐं जंहिंजो घटि रेट हूंदो पोइ तव्हां ख़रीदारी करे सघो था। ॾिसो था केतिरी रश आहे, जेतिरियूं मोटर साइकिलियूं, जेतिरी ट्रैफ़िक, ओतिरा माण्हू। सो हे साम्हूं मोबाइलनि जी मार्केट आहे, हिते असां हाणे वेंदासीं ऐं हिते असां ख़रीदारी कंदासीं। हिकिड़ो दुकानु मुक़ररु न आहे, रुलणो पवंदो असांखे। ॿीहर मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां। तव्हां सोचींदा हूंदव त मोबाइल मार्केट न ॾेखारी, सिधो बर्गर थो ॾेखारे। त मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त मोबाइल मार्केट मां असांखे कुझु न वठिणो, सिर्फ़ु शयूं सर्च करणियूं, ॾिसणियूं, वाइसणियूं, उन जा रेट वठिणा हुया। उन खां बाद जॾहिं असांखे बुख लॻी त असां हिन बर्गर वारे वटि बीठासीं जेको स्टार सिटी मॉल जे हेठां बीठो हूंदो आहे। हे 60,000 मंथली भरींदो आहे ऐं बर्गर, ख़ाली बर्गर हिते हलाईंदो आहे। 100 रुपए में असां हिन खां बर्गर खाधोसीं, पंहिंजी बुख ख़तमु कईसीं ऐं पोइ वधियासीं अॻिते किरोम बुक जे लाइ। पंहिंजो सदर ते अची विया आहियूं। हाणे मां तव्हांखे वठी हलंदुमि अम्मा टावर मां, जितां मां खणंदो आहियां किरोम बुक। ऐं उनजो जेको किरोम बुक जेका खणंदो आहियां उनजो नंबर, उनजी सॼी एड्रेस हिन मुकमल वीडियो में तव्हांखे ॿुधाइण वारो आहियां। त तव्हां भली हितां ई अची ख़रीदारी कयो, मूंखां ख़रीदारी न कयो। ऐं जेके वरी कारोबार करणु चाहिनि था उहा बि हिते अची करे ख़रीदारी करे सघनि था। सो मां हींअर अम्मा टावर ते पहुची वियो आहियां ऐं अम्मा टावर जो अंदरि तव्हांखे विज़िट कराइबो ऐं अली भाई जेको किरोम बुक मूंखे ॾींदो आहे उन सां बि तव्हांखे ॻाल्हि ॿोल कराइजे। सो हे अम्मा टावर, हिन में इन थींदासीं। साम्हूं गेट आहे, हिन में न वेंदासीं, पर सिधो हीअं करे सिधे पासे ते जेको साम्हूं सिक्योरिटी गार्ड तलाशी थो वठे उन में अंदरि थींदासीं। ऐं हितां असां इन थींदासीं अम्मा टावर।
ख़ुशि आहे न? ख़ैरु आहे? ओके, महिरबानी। सो हीअ असां इन थी वियासीं अंदरि ऐं काॾे न आहे वञिणो, सिधो ई सिधो जेकी साम्हूं तव्हांखे ॾाकण नज़र थी अचे उन ॾाकण ते मथे चढ़णो आहे ऐं सेकंड फ्लोर ते जेको दुकानु आहे उहो आहे अली भाई जो, जिथां मां किरो बुक खणंदो आहियां। ॾाकणियूं चढ़ी वियासीं, हाणे असांखे लेफ़्ट साइड ते टर्न करिणो आहे। लेफ़्ट साइड ते जॾहिं टर्न कंदासीं त ईमान वारो तव्हांजे लेफ़्ट साइड ते ईंदो शुरू में, ऐं पोइ जेको शॉप नंबर आहे उहो बि मां तव्हांखे ॾसां थो। अमा टावर आहे ऐं हितां असां खणंदा आहियूं किरोम बुक। हीअ अली भाई जो दुकानु आहे ऐं F81 जे नाले सां हीअ अली भाई साम्हूं तव्हां ॾिसो किरोम बुक लैपटॉप जा जेके बि आहिनि तव्हां फ़ोन वग़ैरह करे सघो था ऐं किरोम बुक जूं डिटेल बि हिन खां वठी सघो था। सो हीअ सॼी एड्रेस मां तव्हांखे मुंड खां वठी आख़िर ताईं सम्झाईंदो आहियां। हींअर मूंखे किरोम बुक ख़रीद करणा आहिनि। सो आपका नंबर अली भाई? 0333822111। ठीक है, बहुत शुक्रिया दोस्तों। मुंहिंजे दिलि ऐं दिमाग़ में काई बि मेर न आहे। मां उहा जॻह तव्हांखे ॾेखारे रहियो आहियां जिथां मां क्रोम बुक होलसेल ते वठंदो आहियां ऐं तव्हां ताईं पहुचाईंदो आहियां। हिन जॻह तां तव्हां बि ख़रीदारी करे सघो था। हीअ दुकानु मूं तव्हांखे वाज़े ऐं चिटी तरह ॾेखारियो आहे। रोज़ी ॾियण वारो मुंहिंजो रब आहे। मुंहिंजो हीउ कारोबार सचाई ईमानदारी ते मुश्तमिल आहे। हितां तव्हां पाण बि ख़रीदारी करे सघो था। हाणे हिते हिकिड़ी ॻाल्हि मां तव्हांखे चवणु मुनासिबु सम्झंदो, उहा इहा त वीडियो में जेके कमेंट दोस्त कंदा आहिनि त भाउ हीअ शइ फलाणी जॻह तां असांजे शहर मां 90,000 थी मिले, 10,000 थी मिले, त पोइ जेके दोस्त सम्झनि था त जेकी शइ मां उन्हनि खे महांगी थो ॾियां, या त पोइ उन्हनि खां वठनि जेके कमेंट कनि था, उन्हनि सां राब्तो करे उन्हनि खां उहा शइ घुरायो 8-9,000। ऐं ॿी जेकी ॻाल्हि आहे त तव्हां हिते अमा सेंटर ते अची अली भाई जो नंबर बि तव्हांखे मूं ॾिनो, दुकान जो बि विज़िट करायो, ॿी शइ अली भाई खां वठी सघो था। ऐं टियों ऑप्शन तव्हां वटि मुंहिंजो आहे। अगरि तव्हां मूंखां शइ वठणु चाहियो था त बि मोस्ट वेलकम। ऐं मुंहिंजी एतिरो वॾो मुनाफ़ो मां नथो रखां किरोम बुक ते। ऐं हितां जेके शयूं वठंदो आहियां मां घटि में घटि हुतां 1,500 रुपया रोज़ी रखंदो आहियां, जेकी मुंहिंजी हक़ हिलार जी आहे। ॿियो इहो त हिकिड़े किरोम बुक ते घटि में घटि 400-500 रुपया या 600 रुपया मुंहिंजो ख़र्चु थींदो आहे। बाक़ी पुठियां छा बचो। मां काई बि ॻाल्हि लिकाई या छुपाई वारी जीअं हूंदी आहे न, उहा मां नथो करणु चाहियां तव्हां सां। मां जेके अमा टावर में अची था सघनि उहे ख़रीद कनि, जेके नथा अची सघनि उहे मूंखां घुराइण मां हाज़िर आहियां। सो हाणे असां हलंदासीं स्टार सिटी मॉल। हितां वरी मां टेबलेट वग़ैरह खणंदुमि। मुज़मिल भाई आ गई भाई साहब, आ गई और से महिरबानी दोस्तों। इंशाल्लाह ॿिए पार्ट में तव्हांखे हीअ दुकान बि ॾेखारींदो स्टार सिटी मॉल मां, जितां मां होलसेल ते टेबलेट वग़ैरह खणंदो आहियां। दोस्तों ख़ैर सां असां हदीद पुॻा आहियूं ऐं आख़िरी हिकिड़ो कमु रहियल आहे जेको मूं टेस्ट कराई पंहिंजी चेस्ट जी, उहा खणणी आहे इफ़्तिखार मां। ऐं हींअर ताज़ो असां हदीद में पहुता आहियूं, थकिजी ट्रैफ़िक खां बेज़ार थी, तंग थी ऐं लोड़े हींअर अची पहुता आहियूं। हाणे मां वरी इफ़्तिखार में पंहिंजी टेस्ट खणंदुसि, जेकी कल्ह मूं कराई हुई इफ़्तिखार मेमोरियल हॉस्पिटल। असां एक्सरे मिली वियो आहे ऐं चेस्ट में थोरो इन्फेक्शन ॿुधायो अथनि। अलाह जो शुक्र आहे इन्फेक्शन ख़तमु थी वेंदो दवा जे वसीले। दुआ कयो।